Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. 2019 almost done. Very few days are remaining. So after this we will go into the next year. So हमेशा असांखे विशेस मिलंदियूं आहिनि हैप्पी न्यू ईयर जूं. सो एक्चुअली कॾहिं सोचियो आहे त हैप्पी न्यू ईयर आहे छा? हैप्पी न्यू ईयर अॼु थोरो हिन ते ॻाल्हाईंदासीं. सो हैप्पी ख़ुशी जेको आहे छा उहा एक्सटर्नल माण्हुनि जे हथ में आहे या तव्हांजे हथ में आहे? जेकॾहिं तव्हांजी ख़ुशी एक्सटर्नल माण्हुनि जे हथ में आहे त ईज़ीली केरु तव्हांखे ख़ुशि ऐं ॾुख में कन्वर्ट करे थो सघे आसानी सां, त इहा वर्स्ट फॉर्म आहे ग़ुलामी जो. इन जो मतिलबु तव्हां हिकिड़ी ग़ुलामी में आहियो ऐं तव्हांजा इमोशन्स ॿियनि जे कंट्रोल में आहिनि. तव्हांजो इमोशन जो रिमोट कंट्रोल आहे उहो ॿियनि जे हथ में आहे. उहो तव्हांखे ईज़ीली फिंगर टिप्स ते तव्हांखे या त ख़ुशि करे सघंदा या त तव्हांखे सैड कंदा. बट माण्हुनि मां ख़ुशी जी उमेद हमेशह घटि हूंदी आहे, उहे हमेशह सैड ई कंदा आहिनि असांखे. सो नंबर 1 इज़ हैप्पी ऐं उन ते हैप्पी ते फोकस कयो. सोचो तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशी थी मिले, तव्हां छा में ख़ुशि आहियो, उन ते सोचो. द सेकेंड वर्ड इज़ न्यू. हाणे हैप्पी न्यू ईयर. हाणे न्यू जेको आहे असां कॾहिं न्यू जे बारे में सोचियो ई कोन्हे त छा 2019 में जेको असां खां थियो इहो थियो, इन ग़लतियूं जेके थियूं उन मां लेसन हासिल कया. छा 2020 में असां कुझु न्यू करणु वञूं था, उन जे बारे में असां सोचूं था? छा ज़िंदगीअ जे परसेप्शन जे बारे में सोचूं था या बसि छॾे ॾिनो आहे त ज़िंदगी पई गुज़रे जो मतिलबु आहे जेकॾहिं तव्हां इन फॉर्म में आहियो, इन स्टेट में आहियो, इन जो मतिलबु आहे आई एम सॉरी टू से त तव्हांजी ऐं हिकिड़े एनिमल जी लाइफ में को फ़र्क़ु कोन्हे. एनिमल जी लाइफ बि ईअं पई गुज़रंदी आहे. जे तव्हां नथा सोचो ऐं तव्हांजी लाइफ पई गुज़रे त मीन्स उन में ऐं तव्हां में को डिफरेंस न आहे. जेकॾहिं ज़िंदगीअ जे बारे में न्यू कुझु सोचणो आहे, न्यू ईयर जीअं अचे थो त न्यू कुझु सोचणो आहे, त तव्हांखे पंहिंजो परसेप्शन लाइफ जे बारे में चेंज करणो पवंदो. परसेप्शन चेंज करण जे लाइ हिकिड़ो फार्मूलो आहे सीक्वेंस ऑफ चेंज. न्यू जो मतिलबु आहे चेंज. सो चेंज कीअं अचे? चेंज जो ई फार्मूलो आहे जेका तव्हांजी ज़िंदगीअ खे चेंज करे सघंदो. सभ खां पहिरियां चेंज आणणी आहे त असांखे पंहिंजी परफॉर्मेंस चेंज करणी पवंदी. छा जेको कुझु हींअर तव्हां कयो पिया था उनखे अञा बेटर करे सघिजे थो? परफॉर्मेंस में बहितरी आहे. जे परफॉर्मेंस में बहितरी आणणी आहे त तव्हांखे पंहिंजे बिहेवियर में बहितरी आणणी पवंदी. तव्हां साॻियो बिहेवियर रखे करे ऐं पंहिंजी परफॉर्मेंस में चेंजिंग तव्हां नथा आणे सघो. सो सेकेंड इज़ बिहेवियर. थर्ड इज़ एटीट्यूड. जे बिहेवियर चेंज करिणो आहे त तव्हांखे जेको आहे पंहिंजो एटीट्यूड चेंज करिणो पवंदो. जे एटीट्यूड में चेंजिंग नथा आणियो त तव्हांजो बिहेवियर में कॾहिं तब्दीली न ईंदी. जे एटीट्यूड चेंज करिणो आहे त तव्हांखे एक्सपेक्टेशन्स चेंज करणियूं पवंदियूं. एक्सपेक्टेशन्स चेंज करणी हुन त पंहिंजो बिलीफ सिस्टम चेंज करिणो पवंदो. तव्हां छा बिलीव रखे वेठा आहियो पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में? छा तव्हां इहो बिलीव त न करे वेठा आहियो त न असांजा हालात अहिड़ा आहिनि ऐं असां कुझु नथा करे सघूं? जॾहिं तव्हां बिलीफ सिस्टम पंहिंजो चेंज कंदो, पंहिंजा बिलीफ्स चेंज कंदो त ऑटोमेटिकली तव्हांजी थिंकिंग चेंज थींदी. थिंकिंग चेंज थींदी त एक्सपीरियंसिस चेंज थींदा. असांजा एक्सपीरियंसिस चेंज थींदा त ज़िंदगीअ जो परसेप्शन चेंज थींदो, ज़िंदगीअ जो नज़रियो चेंज थींदो ऐं हिकिड़ी न्यू लाइफ असांखे नज़र ईंदी. सो सेकेंड इज़ न्यू. नाउ थर्ड ईयर. छा तव्हां 2018 में जेका हुयो उहे ई हुयो, वरी 2019 में बि उहो ई रहियो? छा 2020 में बि इहो ई सोचियो आहे त इहे ई रहंदासीं या कुझु चेंज करणी आहे? ईयर्स एक्चुअली असांजे लाइ ठाहियो विया, हिकिड़ो ज़िंदगी जो सिस्टम ठाहियो विया त असांखे ख़बर पवे त असां ही ईयर क्रॉस कयूं पिया था ऐं असांजो प्रीवियस ईयर कीअं हुयो, न्यू ईयर जेको अचे पियो थो उहो असां कीअं गुज़ारींदासीं. ऐं ईयर में जेकॾहिं तव्हां नथा तब्दीली आणियो, नथा सोचो त 2020 मुंहिंजे लाइ बेस्ट हूंदो या अञा इन खां वधीक घणो कुझु मां अचीव कंदुमि, हिन में पंहिंजी पर्सनल ग्रोथ ते मां फोकस कंदुमि ऐं जेको आहे सेल्फ डेवलपमेंट ते फोकस कंदुमि, उन खां पोइ मां अॻिते पंहिंजी लाइफ खे वधाईंदुमि. जेकॾहिं इहो तव्हां नथा सोचो त इहो साल बि जीअं प्रीवियस साल गुज़री विया आहिनि, इहो बि ईअं गुज़री वेंदो. सो सोचो एक्चुअल हैप्पी न्यू ईयर जे बारे में त एक्चुअल हैप्पी न्यू ईयर असांजे लाइ छा आहे, छा करिणो आहे, छा न आहे करिणो. केरु ॿियो न ॿुधाईंदो, उहो सिर्फ़ु तव्हां ई सोचे सम्झो था उन जे बारे में. तव्हांखे ई ख़बर त छा करिणो आहे, सिर्फ़ु उन ते फोकस ॾियण जी ज़रूरत आहे.
तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। थैंक यू वेरी मच।